राजनवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के हालानी मां खबर ईंदड़ यूसी नवाबाद जे सेक्रेटरी खिलाफ हालानी शहर जे रेलवे कॉलोनी जे रहवासिन सद्दाम हुसैन, रबनवाज अरबानी, फरमान सेतो, अली हसन, नज़ीर गाड़ई ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त शहर जे रेलवे कॉलोनी में नालियुनि जी सफ़ाई न थियण ऐं गटर बंद हुअण करे शहर जो गंदो पानी असांजे घरनि में काहे पियो आहे। बार बार शिकायतूं करण जे बावजूद बि केरु ॿुधण वारो न आहे। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾिसो पिया असांखा वॾो ज़ुल्म आहे। पानी बाबा किन थी वियो आहे, मच्छर जाम थी वियो आहे, ॿार असांजा बीमार थी पिया आहिनि। भराई महिरबानी करे ऑफिसर खे चऊं था त भाई असांखे सफ़ाई करे ॾे। पानी कनि असांखे मुसीबतुनि खां बचाइनि। असांजी अपील इहा आहे असांखे बचाइनि गंदगीअ खां। असांजी भितूं किरी पियूं, ॾार ॾेई वियूं। तव्हां अची ख़ुदि पाण ॾिसो। असां 3-4 ॾींहं सफ़ाई कराई आहे त बि असांखो साफ़ न थिया आहिनि। घरनि में पाणी बीठो आहे। यको ई महीनो ॾेढ थी वियो आहे। असां वॾी नचाइजी आहे। ही हालात लॻा पिया आहिनि। असां चंदो करे कढायो आहे कनि त बसि माना सफ़ा न थिया आहिनि। आबाद यूसी में तमामु घणो नालियुनि जो पाणी बीह चुको आहे। चई बीठा आहियूं पर असांजी केरु ॿुधे कोन थो। कंहिं ॾे वञूं, छा चऊं। असां त हाणे इहो ई करे सघूं था जो मीडिया वारनि खे इन करे घुरायो आहे असां त बराए महिरबानी करे असांजो रिकॉर्ड ॾेखारियो वञे त असां जंहिं तकलीफ़ में गुज़री रहिया आहियूं सो पाण तव्हां हालात ॾिसी सघो था। असां ॿी वधीक नथा चई सघूं। इहो ई चई सघूं था त असांखे नालियूं खोलाए ॾेई वञनि। असां सां केॾो ज़ुल्म आहे। असांजे घरनि जूं भितियूं छिजी पियूं आहिनि। असांजो 3 महीनो आहे असांजो पाणी नथो निकाल थिए। खूहनि वारनि ॾे वञूं था त चवनि था बाबा खूह ख़ाली आहिनि। वरी अचूं था हेॾे त असांजो उहो ई पाणी बीठो आहे। सेक्रेटरी खे 5 साल थी विया आहिनि। असां सेक्रेटरी खे न ॾिठो आहे। असां पंहिंजी महिनत पाण था कयूं। उन ॾींहुं सेक्रेटरी हितां टपी वियो आहे। असां उनखे चयोसीं त बाबा असांजो बराए महिरबानी करे ही नालो साफ़ करा। चई मुंहिंजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। हाणे यूसी नए आबाद में ग़रीब असां पिया था लुड़ूं। वोटनि मथां वण सभु को थो अचे त असां तव्हां जा आहियूं, असांखे साथ ॾियो। अरे बाबा असां त तव्हांजो साथ ॾियूं था पर असांजी बि केरु सार लहे न। घर असांजा था ॿुॾनि। हे ॾिसो असांजी भित छिजी पई आहे। वॾेरनि खे या ॿियनि खे टेंशन ई कोन्हे। ग़रीब असां मरी आहियूं। सेक्रेटरी जेको आहे काटन जो वॻो पाए मोटर साइकिल ते घुमंदो वते थो, हुन खां कोई पुछण वारो न आहे। साईं सेक्रेटरी रिंद आहे। हा, अकरम रिंद नालो अथसि साईं। असां उनखे बि चयो आहे त भाऊ असांखे बराए महिरबानी करे नालो खोलराए ॾे। उहो चवे थो मूंखे सिली इहे भंगी न आहिनि। अब भंगी न आहिनि त पोइ तूं सेक्रेटरी छो थियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।